अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो क्लास आहे उहो 9th क्लास जी सिंधी आहे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त 9th क्लास जी सिंधी मां पहिरीं पढ़ाए चुकी आहियां तव्हांखे, पर कुझु कोर्स जेको न्यू चेंज थियो। अच्छा, उन खां पोइ आहे कल्ह मूं तव्हांखे जीअं पढ़ायो मोकिलाणी, महताब महबूब जी कहाणी आहे मोकिलाणी, ऐं उहा जेका आहे उहा हुनजी किताब चांदीअ जूं तारूं तां वरितो वियो आहे। हाणे ॾिसो, हिन में तव्हांखे हिकिड़े सवाल में तव्हांखे हिकिड़े बल्कि सबक में अगरि तव्हां वटि किताब मौजूदु आहे तव्हां पढ़ो था त तव्हांखे 4-5 सवाल मिलंदा। मतिलबु मोकिलाणी कंहिंजो आहे? महताब महबूब साहिबा जो। उहो किथां कहिड़े किताब तां वरितो वियो आहे? चांदीअ जूं तारूं तां वरितो वियो आहे। महताब महबूब साहिबा कॾहिं पैदा थियूं? 1952 में। किथे पैदा थियूं? कराचीअ में। उनजे ॿियनि मतिलबु ॿिया कहिड़ा मजमूआ आहिनि? ठीकु आहे, त चांदीअ जूं तारूं आहिनि ऐं मिठी मुराद है, ऐं उन खां पोइ चांदीअ जूं तारूं खे पाकिस्तान राइटर्स गाइड जे तरफ़ खां इनाम में मिलियो आहे। महताब महबूब जा ॿ वॾा नावल ख्वाब, खुशबू ऐं छोकिरी, प्यार पनाहू छांवरा ऐं ही हुसन। ठीकु आहे। महताब महबूब जी जेको BA जो कोर्स आहे हुन में महताब महबूब जी हिकु तमामु सुठी कहाणी बि आहे। उहा जॾहिं पाण BA ते ईंदासीं, जो बुक ते ईंदासीं त पोइ मां तव्हांखे ज़रूरु पढ़ाईंदमि। उन खां पोइ जमाल लबड़ो, पशु पाशा। ठीकु आहे। जीअं बिलू दादा, अयाज़ कादरी जी वजह शोहरत आहे, ऐं सांघड़ उस्मान डेपलाई जी वजह शोहरत आहे। पशु पाशा जमाल लबड़े जी वजह शोहरत आहे। ऐं सिराजुल हक़ मेमण जो जेकी कहिड़ी लिखणी आहे जेका हुनजी वजह शोहरत आहे, जंहिंजे बारे में पाण चयो अथनि त अगरि सिराजुल पाण फरमायो त अगरि मां ही किताब मुंहिंजो न छपिजे हा त सिराजुल हक़ सिराज न हुजे हा। ठीकु आहे। इहो तव्हांजे लाइ कमेंट में सवाल आहे। त अचूं था। जमाल लबड़ो, विलादत 1924, वफ़ात 2004। जमाल लबड़ो दादू ज़िले जी 2 मई 1924 ते ॻोठ सांगे तालके मेहड़ में ऐं ज़िले दादू में ॼावा। सनन वालिद अली खान लबड़ो नाम्यारो आलिम ऐं अदीब हुयो, ऐं उन्हनि केतिरा ई जेके कहाणी जा मजमूआ लिखिया, जिन मां पशु पाशा बि सरे फ़हरिस्त आहे। ऐं हीअ जेका कहाणी आहे बदतमीज़, अच्छा पशु पाशा, हीअ जेका बदतमीज़ कहाणी आहे उहा हुनजे पशु पाशा कहाणी जे मजमूए मां वरिती वई आहे। पोइ ऊंदा ई धरती रोशन हथ, आगा सलीम 1935 में पैदा थिया, वफ़ात 2016 में कयनि। आगा सलीम शिकारपुर में पैदा थिया, शेख हयात शिकारपुर में पैदा थिया। कहाणीकार हा, नावल नवीस हा, शेख शाह जा पार्क हुआ। बीमारी जे बिस्तरे ते बि शाह साहब जो जेको कलाम हुयो हुनखे अंग्रेज़ी में तर्जुमो करे रहिया हुआ। पाण शाह साहब जे कलाम खे उर्दू में बि तर्जुमो कयो अथनि। जीअं शेख अयाज़ शाह साहब जे कलाम खे उर्दू में तर्जुमो कयो आहे, आगा सलीम बि उर्दू में तर्जुमो कयो आहे। ठीकु आहे। आगा सलीम जे शेरी मजमूए जो नालो पन क्षण ऐं चंड, इहो तव्हांजी किताब में पेपर में अची सघे थो, छो त हिते किताब में मौजूदु आहे पन क्षण ऐं चंड। उन खां पोइ चंड जा तमाशाई। उन खां पोइ आगा सलीम इहो ई त अंग्रेज़ी ऐं उर्दू में शाह साहब जो तर्जुमो कयो आहे। आगा सलीम जी मज़ार शाह लतीफ़ भिटाई जे मक़बरे जे ॾखण में तमर फ़कीर जे मज़ार जे साम्हूं आहे। ऐं शाह साहब आगा सलीम 2016 में वफ़ात कई। ऐं ऊंदा ई धरती रोशन हथ हुनजो हिकिड़ो मशहूरु नावल हुयो, जंहिं मां हीअ हिकिड़ी कहाणी वरिती वई आहे, ख़ुदि ऊंदा ई धरती रोशन हथ। ऐं उन खां पोइ अणपूरो इंसान, ठीकु आहे, उहो बि आगा सलीम जो आहे। उहे अली बाबा मूं तव्हांखे ॿुधायो हुयो त अली बाबा 1940 में पैदा थिया ऐं 2016 में वफ़ात कयनि। सनन असुल नालो अली मोहम्मद वलद मोहम्मद रमज़ान बलोचा, ऐं अली बाबा बि दादू ज़िले ऐं हाणोके जामशोरे में पैदा थिया। अली बाबा ड्रामा निगार हुया। उन्हनि केतिरा ई ड्रामा कहाणियूं लिखिया, पर उन्हनि जो जेको मोहन जो दड़ो ऐं सिंधबाद जो सफ़र ऐं धरती धिकाणा ऐं आयल ड़े ओलाणा मशहूरु किताब आहिनि। ऐं हिकिड़ो ॿियो हुनजो PTV ते ड्रामो भलियो, दंगी मंझि दरिया, खे जर्मनी में 3 नंबर एवॉर्ड मिलियो। ऐं अली बाबा अगस्त 2016 में वफ़ात कई। हाणे जेके कमीशन था पढ़नि उन्हनि लाइ या इवन हिन जे टेस्ट लाइ, त अली बाबा जेको हाणोकी कोटड़ी ऐं दादू ज़िले में पैदा थिया। अली बाबा जो दंगे मंझि दरिया एवॉर्ड याफ़्ता ड्रामो आहे, जंहिंखे जर्मनी में 3 नंबर एवॉर्ड मिलियो। उन खां पोइ मोहन जो दड़ो उन्हनि जो नावल आहे। सिंधबाद जो सफ़र
ऐं हू ड्रामा नवेस हुया, तारीख़ ॼाणा, सियासी समाजी हालतुनि ते हुनजो ॻोड़ो अभ्यास हुयो। ऐं हुनजी हिकिड़ी मशहूरु कहाणी चंड ऐं मानी, चंड ऐं मानी हुनजी जेका मशहूरु अफ़सानो आहे या कहाणी आहे, उहो जेको BA जो कोर्स आहे, सिलेबस आहे, उन में बि आहे ऐं हिन में बि हीअ चंड ऐं मानी उनजो ॾिनल आहे। चंड ऐं मानी अली बाबा जो आहे ऐं चंड ऐं मानी ताईं वरितो वियो। उन खां पोइ शमसुल उलमा उमर बिन दाऊद कोटरो 1896 में पैदा थिया ऐं वफ़ात कयल 1958 ताईं। उन्हनि जी हीअ मुंहिंजी आतम कहाणी, मुंहिंजी आतम कहाणीअ ताईं वरितो वियो आहे। मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी डॉक्टर उमर बिन दाऊद कोटरे जी आहे। मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी उन तां ई उनजो वरितो वियो आहे मुंहिंजी आतम कहाणी। ठीकु आहे। आतम कहाणी छाखे चइबो आहे, पाण तव्हांखे ख़बर आहे त को बि राइटर पंहिंजी ज़िंदगी जे बारे में जेको पाण लिखे त उनखे आतम कहाणी चइबो आहे। असांजी ज़िंदगी जे बारे में ॿियो केरु लिखे त उनखे सवानामरी चइबो आहे। शिकारपुर में सिंगापुर में 7 ॾींहं अल्ताफ़ शेख, तव्हांखे ॿुधायो त अल्ताफ़ शेख सफ़रनामे जो बानी आहे ऐं 1944 में पैदा थिया। पाण नेवी में इंजीनियर आहिनि। उनजे करे मुख़्तलिफ़ मुल्कनि में उनजी सियाहत सफ़र रहे थो, जिनजे करे उन्हनि केतिरा ई सफ़रनामा लिखिया। अल्ताफ़ शेख वलद गुल मोहम्मद शेख 14 नवंबर 1944 ते हाला नवा में ॼावा ऐं उन्हनि केतिरा ई सफ़रनामा लिखिया आहिनि। ऐं अल्ताफ़ शेख खे सिंधी अदबी ख़िदमतुनि जे मंझता तौरु केतिरा ई एवार्ड मिलिया आहिनि ऐं 100 खां मथे सिंधनि सफ़रनामा लिखियल आहिनि। ऐं हीअ जेको आहे जर्नी टू थाईलैंड, मकलीअ खां मलाका ताईं ऐं सिंगापुर में 7 ॾींहं, कुझु ॿिया बि आहिनि पर बहरहाल हीअ जेको आहे सिंगापुर में 7 ॾींहं, उहो जेको हिनजो सफ़रनामो आहे त बंदर ऐं बाज़ारियूं उन तां वरितो वियो आहे। उन खां पोइ आहे अली अहमद बिरोही। अली अहमद बिरोही 1930 में ॼाया, 1920 में ॼावा, 2003 ताईं। ऐं तव्हांखे मूं हिकिड़ो सुबुह मां हिते क्लास रखियो आहे त उन में मूं हिकिड़ो क्लास रखियो आहे, उन में हुयो त जिन ऐं ॼाम। ठीकु आहे। जिन ऐं ॼाम, ॼाम ॼामोट ॼामड़ा, ॾिया तेल फुलियल, उनजी मशहूरु जेके आहिनि उहे तख़लीक़ूं आहिनि ऐं तहक़ीक़ जे मौज़ूअ ते बि संदनि कमु थियल आहे। ऐं डिसंबर 2003 में उन्हनि वफ़ात कई आहे अली अहमद बिरोही। ऐं हिते जेको उन्हनि जो आहे तंज़ मज़ाह जो जेको मज़मून शाया कयो आहे उहो आहे अदू मोतीअ जो राग सिखणु। नाए जे किताब में अदू मोतीअ जो राग सिखणु अली मोहम्मद बिरोही जो आहे ऐं उहो ॼाम ॼामोट ॼामड़ा किताब तां वरितो वियो आहे। अली मोहम्मद बिरोही अच्छा अदू मोतीअ जो किरदारु कहिड़ो हो, मज़ाया, संजीदा, ख़ुशामदी या लालची। ऐं अली अहमद बिरोही कॾहिं ॼाओ त उहो मूं तव्हांखे पंहिंजे ॿुधाए चुकी आहियां त अली अहमद जेको बिरोही हुया उहे 1920 में ॼावा हुआ। उनखां पोइ चांडुरती ऐं मां शेख अयाल जो किताबु आहे। पर हीअ जेको अॼु जो क्लास आहे हिते ख़तमु था कयूं इंशाअल्लाह। ऐं नेक्स्ट क्लास में वरी मिलंदासीं। पर उनखां पहिरीं जेकॾहिं शबाना नवाज़ ऑफिशियल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जो बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा। इंशाअल्लाह ताला ईअं जल्दी जेके आहिनि सरासरी तौर ते जेके अहम पॉइंट्स सम्झियूं वञनि, जेके अहम पॉइंट्स सम्झियूं वञनि थियूं उहे तव्हां सां शेयर कंदमि, 9th जूं बि ऐं इंटर जूं बि ऐं BA जूं बि। सो इंशाअल्लाह ताला ईअं ई तव्हांजे लाइ लाभायता ऐं जेके इंफॉर्मेटिव क्लास पेश कंदा रहंदासीं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत, साथ सलामत।